अस्सलाम वालेकुम फकीर। वालेकुम सलाम। साईं खुश आहियो खैरा? खैर खैर। साईं मुंहिंजे भाउ खे जेका जिन थियो आहे, हलो जेका हिनखे ॾिसो त। कॾहिं लागू बचा? साईं ने महीनो ॾेढ थी वियो आहे, असां चयो त ईअं आहे मिड़ई, पर हाणे सफ़ा तबियत हुनजी ख़राबु थी वई आहे। हेॾे वठी ईंदोसि? न साईं होॾे हलो, महिरबानी को अचण जहिड़ो न आहे साईं। बाबा मुरीद मुरीद न हेॾे वठी अचोसि। न साईं इहा कुर्ब कयो तव्हां जेका हलो असां सां, तो असां जेका सफ़ा सीरियस आहे हमरा। ठीकु आहे, अचो साईं, अचो अचो। अब हे आ साईं हे आ, हे टाइट वेठा, हे तव्हांजी नज़र में अचे आहे। मस्त मस्त कलंदर लाल ही होनी जो सरदार मस्त मस्त कलंदर लाल ही होनी जो आए लाल मस्त मस्त कलंदर लाल ही होनी जो हीरो मस्त मस्त कलंदर लाल पकड़ो पकड़ो अरे सिद्धो आ जेका दो हां सो मेहरबानी करे ने थोरो ख्याल रखंदा पलीत की शय जेका दो ने बेचो नानी दा। अच्छा जी जी इन खां अलावा जेका दो हां सही राय जगह तो ता जो सही थी नो ए ना वधंदो जिन ने अरे डेढ़ चिन्ना है आसान जो न मनंदो आ सही ओले मस्त मस्त कलंदर केर वठी आयो ये पाण आया बस मुझे ना मस्त कलंदर लाल हीरो नील जो सरदार हमारे जेका सही थी दो हां बटे ॾींहनि में हां सही तो मेहरबानी करे जेका आराम में जरूर तो नहीं है ना सही आराम में ज़रूरत है हां बस हां सिद्धो थी सही थी सही है सही है मेहरबानी सही हाणे वरी न थींदो जाना बस खत्म थी ना सही सर तावीज़ ता लिख दींदा ता हलो तावीज़ बावीज़ लिख दींदा दे सही है सो हाणे सही थींदो बिल्कुल इंशाल्लाह सही ठीक है माशाल्लाह अब सही है बोल सही है सही मेहरबानी साईं सही है सही मां हाणे हला दे हलो तावीज़ बावीज़ जाओ पीसे पीसे साईं जो हां सही हलो हलो स्टॉप